उमरकोट पुलिस तरफा डॉक्टर शाहनवाज कुंभर के गिरफ्तार करे मीरपुर खास पुलिस हवाले करण जो एतराफ़। सिंधड़ी ऐं CIA पुलिस मुक़ाबले जी दावत कायम। IG सिंध डॉक्टर शाहनवाज कुंभर जे अदालत खां मदभरे क़त्ल बाबत रिपोर्ट पधरी करे छॾी। अॻूणे DIG जावेद इस्कानी SSP मीरपुर खास पारां मुक़ाबले जी ज़िम्मेवारी क़बूल करण खां इनकार। डॉक्टर शाहनवाज कुंभर के मुक़ाबले में वाण इलाज साण जी जांच जो हुकुम ॾिनो। पुराणनि ऐं नवनि मुख़ालिफ़नि ज़बरदस्ती मामले में फासायो आहे। जावेद जिस्कानी जहांगीर कंट्रोल तां सिंधड़ी में मुक़ाबले जो इतलाह ॾिनो वियो। अॻूणो SSP मीरपुर खास असद चौधरी डॉक्टर शाहनवाज कुंभर के महफ़ूज़ रखण लाइ मीरपुर खास पुलिस हवाले कयो। SSP उमरकोट आसिफ रज़ा बलोच डॉक्टर शाहनवाज के SSP जी हिदायत मीरपुर खास पुलिस हवाले कयो। इंस्पेक्टर सत्तार समो सिंधड़ी में मुक़ाबले बाबत फोन ते इतलाह ॾिनो वियो। अॻूणो CIA इंचार्ज इनायत ज़रदारी सब्ज़ल स्टाफ वटि गश्त दौरान मुक़ाबले में डॉक्टर शाहनवाज कुंभर मारिजी वियो। CIA सब इंस्पेक्टर हिदायतुल्लाह नारे जो मोटरसाइकिल के रोकण जी कोशिश कई त जवाबदारनि फायरिंग कई। जवाबी फायरिंग में डॉक्टर शाहनवाज कुंभर मारिजी वियो ऐं संदसि साथी ज़ख़्मी थी पियो। सिंधड़ी थाणे जो अॻूणो SHO न्याज़ खोसो। सुप्रीम कोर्ट के सीनियर जज मंसूर अली शाह आईनी बेंच जो हिस्सो थियण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खे ख़त लिखी आईनी बेंच में शामिल थियण खां माज़रत। संदसि चवण आहे त तरमीमी ऑर्डिनेंस ते फुल कोर्ट ठहण ताईं हू आईनी बेंच जो हिस्सो न थींदो। माण्हू संदन अमल ॾिसी रहिया आहिनि। तारीख़ खेनि कॾहिं बि माफ़ न कंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त काज़ी फाइज़ ईसा खां सवाइ 26 आईनी तरमीम मंज़ूर न थी सघी हा। काज़ी फाइज़ ईसा जी मौजूदगी सबबि हुकूमती इत्तेहाद खे आईनी तरमीम मंज़ूर कराइण जो मौक़ो मिलियो। एॾो वॾो कमु कंहिं ॿिए चीफ जस्टिस जी मौजूदगी में मुमकिन न हो। कारे नांग जे नाले ते समूरो अमल तकरारी बणाइण जी कोशिश कई वई। मौलाना फज़लुर रहमान जी हिमायत खां सवाइ बि आईनी तरमीम मंज़ूर थी वञे हा। कानून वारी वज़ारत तरफा 26 आईनी तरमीम बाबत अफ़वाहुनि ते वज़ाहत। तर्जुमान जो चवणु आहे त जुडिशियल कमीशन 13 मेंबरनि ते ॿधल हूंदी। कमीशन जे पहिरें इजलास में आईनी बेंच लाइ जजनि जी नामज़दगी थींदी। नामज़द कयल जजनि मां सीनियर तरीन जज आईनी बेंच जो सरबराह हूंदो। अॻूणी ख़ातून अव्वल बुशरा बीबी तोशाखाना 2 केस में अडियाला जेल मां आज़ाद। अडियाला जेल मां आज़ादी खां पोइ बुशरा बीबी पेशावर मुंतकिल। वज़ीर आला हाउस में रिहाइश जो फ़ैसिलो। बाजूर में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ते हमलनि में मुलविस हुआ। ॿ आपघाती बमबार बि शामिल आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि। अमरीकी सेंटकॉम जे मैगज़ीन तरफां अमरीकी आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे पेशवर ऐं लीडरशिप जी सलाहियतुनि जो एतराफ़। मैगज़ीन जो चवणु आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पुरतशद्दुद इंतहा पसंदनि ख़िलाफ़ मज़बूत आवाज़ आहे। पाकिस्तान ईरान में दहशतगर्दी जे थाकनि खे कामयाबी सां निशानो बणायो। दखण वेझो पुलिस ऑपरेशन दौरान धाड़ेलनि हैदराबाद वासी मुगवी वापारी हसन नासिर निज़ामानी के क़त्ल करे छॾियो। जवाबी फायरिंग में हिकु हथियारबंद मुमताज़ शहर बि मारिजी वियो। सोनो पीर वारे इलाइक़े में 5 ज़िलनि जी पुलिस जो ऑपरेशन इलाइक़े खे कड़ो। सजावल जोड़े जो ॻोठ गुलशाह भरिसां कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। नादिर ब्रोही कारे इल्ज़ाम वड़े पंहिंजी नौजवान भेण साइमा ऐं नौजवान अब्दुल रसूल खे क़त्ल करे छॾियो। अॻूणो MPA शहरियार शर्ते हमले केस में अॻूणो SHO शकूर लाखो वधीक 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। शकूर लाखे खे बख्तरबंद गाॾी ज़रिए सखर खां मीरपुर खां माथेले जी अदालत में पेश कयो वियो। संदसि चवणु आहे त वाक़े वक़्तु हू SSP ऑफिस जी गॾिजाणी में शरीक हो। सिंध पुलिस ते खेसि एतमाद आहे साणसि इंसाफ़ ज़रूर थींदो। पाकिस्तान खिलाफ आखिरी टेस्ट मैच में इंग्लैंड रुगो 267 रन ते ढेर। स्पिनर साजिद खान जो हिकु दफ़ो वरी 6 विकेटूं। नोमान अली जा बि 3 शिकार। ज़ाहिद महमूद जी 1 विकेट। इंग्लिश बैटर स्मिथ ऐं डक जूं 50। क़ौमी टीम जूं 3 विकेटुनि जे नुक़सान ते 73 रनसूं। ओपनर साइम अयूब अब्दुल्ला शफीक कामरान गुलाम नाकाम। इंग्लिश टीम खे पाकिस्तान ते अञा बि 194 रनसूं जी सरसी।